अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुन्ना लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। मुझे प्यारा दोस्तों, तव्हांजा लख कुर्ब लख मेहरबानियों जो तव्हां मोहब्बत जा कदम खणी आया। तव्हां असांजे घराणे जी ख़ुशीअ में शरीक थिया आहियो। मुझी दिली दुआ है अल्लाह तव्हांखे ज़िंदगी जे हर ॾींहं में ख़ुशियूं ॾेखारे। अल्लाह करीम कंदो त सदाई ख़ुशि हूंदव, सदाई सरहा हूंदव, सदाई तव्हांखे रब तव्हांजे ज़िंदगी जूं तव्हांजे बचनि जूं बि ख़ुशियूं ॾेखारे। मेरा दोस्तों, मुख़्तसिर तव्हांखे ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ कंदुसि। इंशाअल्लाह 4:30 बजे ताईं आख़िरी दुआ थी वेंदी। अल्लाह जे पाक कलाम जा जेका आयत सगुरी मूं तव्हांजे साम्हूं आयत जा लफ़्ज़ पढ़िया, इन लफ़्ज़नि में अल्लाह तो फरमाए त हुन्न लिबासुल लकुम। ज़ालूं तव्हांजो लिबास आहे, व अंतुम लिबासुल लहुन। तव्हां इन्हनि ज़ालुनि जे लाइ लिबास। ज़ालूं तव्हांजो ढक आहिनि, तव्हां ज़ालुनि जो ढक आहियो। मर्द जे लाइ ज़ाल उनजो लिबास आहे, ज़ाल जे लाइ मुड़ुस उनजो लिबास आहे। लिबास का सवा जेको हुजे उनखे नांगो सरबो, उगाड़ो सरबो, बेलिबास सरबो। जंहिंखे शादी न है वो लिबास को सवा है। कुरान जो फैसलो, कुरान जो फैसलो आ त जंहिं वटि शादी न है वो बिना लिबास जे आ। सिंधी में ॿुधायो मां, बिना लटे जे नांगो। जंहिं औरत जो निकाह न आहे, मुड़ुस न आहे, उहा बि बिना लिबास जी आहे। जंहिं शादी कई, निकाह कयो, उनखे कुदरत जो ढक मिली वियो। लिबास माण्हू जा ऐब ढकींदो आहे, कमियूं कजूं ढकींदो आहे। मिसाल पंहिंजो बदन ते दाग आहिनि, चिट्ठी आहे या फट फुरणियूं आहिनि, पर लिबास ढकियल हूंदो त माण्हू ढकियो। बदन उघाड़ो करे हीअं केरु अचे त ठहंदो? जवाब ॾियो। बिना लिबास जे केरु अचे कोन ठहंदो न। त कुरान फरमाए थो त ज़ालूं तव्हांजो लिबास आहिनि, तव्हांजे ऐबनि जो पर्दो आहे, तव्हां ते ढक आहे। ऐं इन में इशारो इन पासे आहे त जीअं लटो राति ॾींहुं पाण खां जुदा न कबो आहे, तीअं ज़ाल खे पाण खां जुदा न कयो। ये लिबास पाण सां गॾु हूंदो आहे न। सिंधी में पाक ॾींदा आहिनि त ज़ाल हुजे रान सां, पैसो हुजे खीसे में। सम्झो था न? त जीअं लिबास पाण खां धार न कबो आहे, तीअं पंहिंजे घर वारियुनि खे बि पाण खां परे न कयो। ईअं न त तूं वेठो हुजी राम में, ज़ाल वरी हुजे किरप न थिए। इन जो इहो बि मक़सदु न आहे त बनी ते वञी त होॾे बि गॾु वठी वञे त लिबास आहे। साईं चई वियो आहे, क़ुरान ॿुधायो वियो आहे, लिबास आहे तंहिंजे करे बनी ते बि गॾु वठी वञा, पाण खां परे न कया। ईअं न, मक़सदु आहे रहाइश तुंहिंजी, ज़िंदगी गुज़ारण तुंहिंजो हिकिड़े घर में हुजे, हिकिड़ी जाइ ते हुजे। इन में मुराद लिबास पाण सां गॾु हुजण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे घर वारियुनि खे पाण परे न कयो। मिसाल, तव्हां नौकिरी जे लाइ वञो था, सऊदी हलिया था वञनि, 8 साल उते रहिया पिया आहिनि, ज़ाल हिते वधे सलादूं पढ़नि। इहा कहिड़ी फज़ीलत आहे? तबलीग ते था वञनि, चिल्लो था ॾियनि, 40 ॾींहं 6 महीना हलिया था वञनि।
भाई ये केड़ी तबलीग आ ज़ाल नौजवान उहा घर में अकेली वेठी आ न्याणियूं जवान वेठियूं आहिनि ऐसे बिस्तरो कंध ते यो वधे थो तबलीग समझो था न गड रहण जो मकसद इहो आहे त लंबी जुदाई न कयो पंहिंजा नंग पंहिंजा घर वारियूं पाण सां गॾु रखो ऐं टियों राज़ इन में इहो आहे ज़ाल तव्हांजो लिबास आहे तव्हां ज़ाल जो लिबास आहियो त लिबास हमेशह पंहिंजी पसंदि ते पाइबो आहे सुभान अल्लाह लिबास हमेशा पंहिंजी पसंद ते पाइबो मानी जिते वेंदो जेका मिली संगत सां गॾु खाई वेंदो हाणे मिसरन हिते आया आहियो हिते बि नंगर इंशाअल्लाह थींदो मुंहिंजे पीर जो नंगर पर हाणे ईअं त न चवंदो न साईं मूंखे हीअ शइ न खपे चांवर न खपनि मानी खपे बोड़ खपे न जेका शइ मिली बिस्मिल्लाह ॿिए जी संगत जे जेका शइ हूंदी या जेका तयार थी वई उहा खाए बि मानी पंहिंजी मर्ज़ी सां न खाए बि आहे ॿिए जी मर्ज़ी सां बि माण्हू खाई सघे थो दुनिया जा ॿिया कम कॾहिं पंहिंजी मर्ज़ी सां कॾहिं ॿिए जी मर्ज़ी सां पर लिबास हमेशह पंहिंजी मर्ज़ी सां पाईंदो मूंखे अच्छा लटा वणनि था मूंखे साई चादर वणे थी पाईंदुसि कंहिंखे वणे न वणे कंहिंखे पसंदि अचे न अचे समझो था न जीअं लिबास पंहिंजी मर्ज़ी वारो पाइबो आहे त क़ुरान फरमाए थो हुन लिबासुल लकुम ज़ालूं तव्हांजो लिबास आहिनि माना ज़ाल उहा निकाह उहो कयो जेका पसंदि अचेव पंहिंजे पसंदि जी हाणे असां वटि इहा ॻाल्हि कर न त चवंदा भई हे वरी मौलवी कहिड़ी था ॻाल्हि कनि हे वरी पीर कहिड़ी था ॻाल्हि कनि छोरी खे ज़बरदस्ती चवंदा तोखे हे निकाह करणो आहे हिते तोखे माइटी करणी आहे पुट खे चवंदा इहा लूली लंगड़ी आहे काड़ी आहे अंधी आहे मंडी आहे इहा वठणी अथई अॻ में ई लिखाए क़ुरान ते लिखाए वठंदा पेट लिखाए वठंदा पुट इहो ज़ुल्म आहे चओ इहो ज़ुल्म आहे शादी ॾींहं दिहाड़े जी ॻाल्हि न आहे ज़िंदगी जो लेखो आहे जिंदगी जो लेखो आहे शादी उहा कबी जेका दिलि खे वणे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी घर वारी अम्मा आयशा सिद्दीका साइण रज़ी अल्लाह तआला अन्हा जी रिवायत करे त असां वटि हिकिड़ी यतीम न्याणी पलिजे पई यतीम न्याणी पलिजे पई जॾहिं जवान थी उन जे लाइ ॿ रिश्ता आया हिकिड़ो मालदार हो दौलतमंद हो पैसे रोकण वारो हो उन बि घुरियो त इहो संग मूंखे ॾियो ॿियो वरी ग़रीब हो मिस्किन सभु अठो हुयो घुरे पियो त इहो संग मूंखे ॾियो पर छोकिरी जी जेका चाहत हुई उहा ग़रीब खे पई चाहे अम्मा आयशा सिद्दीका साइण चयो असांजो ख़्यालु थियो त असां वॾेरे खे परणायूं मालदार आहे माई सुखी थींदी घर आहे बंगलो आहे जाइ आहे नौकरी आहे इज़त आहे पंहिंजो तॾो मनाव आहे हे त ठो आहे हिन वटि कुझु ई कोन्हे असांजो ख़्यालु हुयो त हिन जी शादी कयूं उते जिते मालदार आहे पैसे वारी पार्टी आहे उन सां हिन जो निकाह कयूं पर छोकिरी जी चाहत दिलि जिते राज़ी थी मजनू ॿुधो था मजनू मशहूर आहे न सिंध में हुयो अरब जो पर हिते बि लैला मजनू मशहूर आहे यार फलाणो साल मुड़स ईअं जीअं लैला मजनू या लैला जेका हुई न सब बाकारी अरे उती भी वगैरह उती भी पटको ॾिठो तो न सुभान अल्लाह लैला हेड़ो रंग हेड़ो हाणे उन लैला मजनू जो पंहिंजो इंग्लैंड जे हिकिड़े म्यूज़ियम में उन्हनि जो फोटू असली ओरिजिनल फोटू उन वक़्त में पेंटिंग कंदा हथ जी फोटू कढंदा उहो रखियो आहे माई अहिड़ी ॾिसंदो न त तव्हांखे ॾिसंदे उल्टी हिकिड़ो माण्हू पियो चए यार ई चए इहो लैला आहे इन ते मजनू थियो आहे मुंहिंजो त इश्क सां ई दिलि खजी वई इहा लैला जे मजनू आशिक़ थियो ऐं इहो मजनू
हजरत सईदना इमाम हुसैन जे दौर जो मानू था। सुभान अल्लाह। इमाम हसन जे दौर जो इमाम हुसैन सागुई दौर आ। पोइ हिन खे चयो हिकड़न चयो त इहो खिलाफत जो हकदार अमीर मावियो आ, ॿिए चयो यजीद हकदार आ, ॿिए चयो इमाम हसन हकदार आ, के चयो इमाम हुसैन हकदार आ। हे मजनू अचे पियो। मजनू ने ख़बर खिलाफत जो हकदार केर आ? अमीर मावियो खे ॾियो चवंदा न भला इमाम हसन के चंदा नहीं ने के प्रति कंहिंखे चई मुंहिंजी लैला हक़दार तो आहे। दिल जिथे घुरे जेरी मल यो मामलो अम्मा आयशा सिद्दीक़ा साण फरमायो त असां जो इरादो थियो तो उनके वडेरे के परनायो, पर माई जी चाहत हुई न गरीब ने। दिल चई पई त गरीब सां शादी कया। पो असां इहो केस खणी आयासीं मदीने वाले साईं। या रसूल अल्लाह तव्हां फैसलो फरमायो। बस रिश्ता आया है, हिकिड़ो मालदार आ जो गरीब आ, पर छोकरी चाहे थी गरीब के। हाणे तव्हां ॿुधायो त किथे निकाह कयूं? मुझे लजपाल नबी जेके जुमलो फरमायो न, क़यामत ताईं अचण वारी उम्मत जे लाइ हिकिड़ो सबक चढ़ियो। क़यामत ताईं साईं फरमायो त लम युर लिल मुतहाबीन मिसलन निकाह। जिते चाहता चाहत वारन जे लाइ निकाह जहिड़ी भली ॿी का शइ न आहे। साईं फरमाए त निकाह उते कयो जिते चाहता, शादी उते कयोसि, इन छोकरी के परणायो उते जिते चाहे थी। साईं वो पैसे वारो मालदार वडेरो दौलतमंद तडो मन माड़ी बंगलो सब कुछ अथसि। साईं फरमाए त न, मां मोहम्मद जो फैसलो आ शादी उते कयो जिते छोकरी जी चाह। हिते असां जे माहौल में का छोकरी चए त मां फलाणे हंध से शादी कयां त खुटी दस छोरी तू रन तू वरी अदी पई मैं इथा शादी करा ओ फट मारे सही कोली हणी मार सही। अल्लाह आहे न कौन दा गालायो भला पुत्र। असां जो दीन असां जो इस्लाम असां के छातो सेखारे। मुझे नबी सोने पंजी न्याणी सैयदा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो निकाह पिया कन हजरत अली सां। टे भेरा पुछूं, टे भेरा फातिमा अली तुझो घोट तुखे गाल वणी तो निकाह कया। साईं अर्ज़ कयो तो मुझा बाबा साईं मुखे कबूल। साईं फरमाया तो फातिमा तोखे उहो घोट तो ॾिया जो दुनिया में भी सरदार आ, आखिरत में भी सरदार। एड़ो घोट तो ॾिया जेको आलिमन जो अॻुवाण आ, मुत्तकीनन जो इमाम आ, उहो घोट तो ॾिया। जैसी ताईं बीबी साईं रज़ामंदी जो इज़हार न कयो तेसी ताईं निकाह न पढ़ियूं। या बेचारन छोकरन के खबर कोने का भली जंज अची वने न जंज अची वने ऐसे मुजा काज शामियाना तंबू तोलान लगा पिया जन निकाह तेसी न थींदो जदी छोकरी का पुछबू जेके सरबाई जाब कबूल। छोकरन के या खबर ना है उनन के बुधायो जेकने इनकार थी करे मुखे मुर्स कबूल ना है भली जंज खाली मोटी वने यो निकाह शरीयत में जायज ना है। यो निकाह थी तो इन जबरदस्ती खुट्टे मुने माई के जोर करे आठ कुर्सी देखारे जबरदस्ती निकाह विजण शरीयत में जायज ना है। ऐ पो जिंदगी गुजारणी है। ज़ाल ऐं मुर्स जो पाण में सहमत हुजण, हम ख्याल हुजण, पाण में तबीयत जो मुआफिक हुजण वॾी ॻाल्हि आहे। जंहिं ज़ाल ऐं मुर्स जो पाण में मोहब्बत हुजे न, हिक ॿिए जी तबीयत के समझंदा हुजनि, इहो घर दुनिया में जन्नत। इहो घर दुनिया में ई चओ
काडे मुंह मरियम जो काडे टंडोला यार ज़ाल जो मुंह पंजो मुड़स जो मुंह पंजो गाड़ी में हिकड़ो टायर हुजे कार जो ऐं ॿियो टायर वरी ट्रैक्टर जो जी या गाड़ी भली शादी पई थे तो कुंवार पई रोए वरी मुड़स जो रोए मुड़स जो रो तो वरी मंगणा रुपयो रोए तो रुपयो कुंवार खां पुछो तो छो थी रोई क्या पाणो घर छॾियूं थी वञा बाबे जो घर छॾियूं थी वञा रोहां थी अपाणे घर मां विछड़ी थी वञा मुड़स खां पुछो त बा तूं छो तो रोई तूं तो घोट आई तुंहिंजी तो शादी थी थिए तूं छो तो रोई हीअ जो रोए थी तो मूंखे बि रोए मंगण हार के जो निभागा तूं छो तो रोई हे तो ज़ाल मुड़स चई मां रोहां थो त इहो घर बि न हलियो ज़ाल ऐं मुड़स जैसी ताईं हिक ॿिए में सहमत न हूंदा मोहब्बत न हूंदी उल्फत न हूंदी तेसी ताईं घर सही न हलंदो ऐं बच्चन जे मथां बुरा असर पवंदा बच्चन जे मथां बुरा असर पवंदा औलाद अणसुधरियो थींदो औलाद फर्मा बरदार न थींदो ज़ाल मुड़स जो टिन झड़ लॻो पियो आहे सॼो ॾींहुं झेड़ो त छोरो वरी छा सिखंदो छोरी छा सिखंदी सम्झो था न भला जेकॾहिं हिकिड़ी नसीब में लॻी वई त हाणे सहणो पवंदो पुट सम्झो था न पहिरीं करणी हुई इहा सोच पहिरीं करणी त ही निकाह कयां हिते न कयां भला हाणे हिकिड़ी गाटे में लॻणी ही लॻी वई त निभाइबो हाणे तव्हांजो नंगो आहे तव्हांजी लॼ आहे तव्हांजे निकाह में आहे तव्हांजे बच्चन जी अम्मा आहे तव्हांजे कपड़न धोअण जी धोबियाणी आहे तव्हांजे घर साफ़ करण जी भंगियाणी आहे इहा ज़ाल तव्हांजे नफ़्स ऐं शैतान जी ढाल आहे मानी पचाइण जे लाइ बोरचाणी आहे कपड़न धोअण जे लाइ धोबियाणी आहे कहिड़ा फ़ाइदा आहिनि ॻाल्हि ॻाल्हि ते डंडो ॻाल्हि ॻाल्हि ते मोचड़ो या का फज़ीलत आहे मदीने वारे साईं फरमाए तो उहे मर्द भला न आहिनि जेके ज़ालुनि खे मारनि छा फरमायूं ये मर्द तव्हां इहो जुमिलो चओ ये मर्द भला न आहिनि जेके ज़ालुनि खे मारनि जेके मदीने वारो साईं भलो नथो सॾे इहो भलो थींदो चओ इहो भलो न थींदो तंहिंजे करे जेका बि ज़ाल मिली आहे न उनजो शुक्र कयो ज़ाल हुई सफ़ा सुहिणी मुड़सो सफ़ा को जुड़ो मुड़स के जो ज़ाल वीचारी खे वो लॻी वियो माइटनि शादी कराए छॾी माई अशराफ हुई कि हाणे निभाइणो आहे कहिड़ो बि आहे कारो आगो जो आहे कीअं पर निभाइणो आहे हिकिड़े ॾींहुं ज़ाल पई चवेसि त घर वारा तूं बि जन्नती मां बि जन्नती तोते को जिबरील अचो आहे तोखे कीअं ख़बर पई चई तुंहिंजी सूरत जेका आहे न मूंखे असुल नथी वणे पर मां सब्र थी कयां सब्र वारनि जे लाइ जन्नत आहे कि तूं त मूंखे ॾाढी वणी थी तूं त सुहिणी मूंखे वणी थी चए पोइ तूं शुक्र कंदे शुक्र वारे जे लाइ बि जन्नत आहे तूं मूंखे ॾिसी शुक्र कर मां तोखे ॾिसी सब्र पुट कॾहिं अहिड़ा जोड़ा बि मिलंदा आहिनि सब्र करणो पवंदो आहे किथे शुक्र करणो पवंदो किथे सब्र करणो पवंदो सब्र ऐं शुक्र जो बदिलो जन्नत आहे समझो था ऐं ज़िंदगी खुशगवार गुज़रे जॾहिं ज़ाल मुड़स हिक ॿिए में मोहब्बत ऐं प्यार रखंदा उनजो मिसाल तव्हांखे ॾियां दुनिया जी भले में भली शादी भले में भलो जोड़ो भले में भलो घोट भले में भली कुंवार घोट हुयो मोहम्मद मुस्तफा ऐं कुंवार हुई खदीजतुल कुबरा सुभान अल्लाह अम्मा खदीजतुल कुबरा
मुझे नबी जी कुआं मदीने वाले साईं जी लज जने शादी थी तो मदीने वाले साईं जी उम्र हुई 25 साल, अम्मड़ जी उम्र हुई 40 साल। असा वट 35 सालन का माई वडी थी न, चवंदा अनूसा है, अनूसा माना इन सां शादी न कबी बाबा, ये पुरानी थी वई, इन सां शादी न कबी। मदीने वाले साईं अम्मा साईं सां शादी कई, उम्र घणी हुई, साईं जन जी उम्र घणी हुई 25 साल। पर बीबी साईं जी मदीने वाले साईं सां वालिहाना मोहब्बत हुई। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जा नबी, रब जा प्यारा रसूल पैगंबर, अर्शन ते वनी बिना पर्दे जे रब सां मुलाकात करण वाला बीबी खदीजा सां मदीने वाले साईं के तमाम घणी मोहब्बत। जॾहिं ऐलान नबूवत पियो थिए न, नबूवत जे ऐलान खां अॻु में हबीबन करीमन ते हिकिड़ी कैफियत तारी थी जो साईं जन मके जो शहर छॾे हलिया वेंदा, बहराड़ियुनि में, जबलनि में, गारनि में, गारे हिरा में साईं जन वेठा जिते जिब्रील आयो। ईअं साईं जन 10 ॾींहंनि जी मानी खणी वेंदा, 15 ॾींहं न ईंदा, 20 ॾींहं न ईंदा। पोइ अम्मा खदीजा वेही रोंदी, मुंहिंजो खोट अलाए छो न आयो, मुझे वर अलाए छो न आयो। गुलाम हूंदोसि, उनजो नालो मैसरा, उनखे मानी ऐं साईं मुंहिंजा खजूर, सत्तू, सुकल गोश्त ठाहे तैयार करे ॾींदी ही, चवंदी वञ मुंहिंजे घोट खे ॻोल्ह, मुंहिंजो महबूब किथे आ, मतां बुखारो हुजे, हीअ मानी वञी पहुचाए। सुभान अल्लाह। बीबी खदीजतुल कुबरा पूरे अरब में वॾे में वॾी मालदार ऐं दौलतमंद औरत। शाम रूम जे मंडियुनि ताईं बीबी साईं जा तिजारती काफ़िला वेंदा हुया। हिकिड़े माण्हू चयो, बाबा ॾिसो, मुड़ुस ग़रीब ऐं माई मालदार, माई पैसनि वारी, कंहिं तानो ॾिनो। बीबी साईं सही न सघी, हबीबन जे ख़िदमत में आई, मुझा महबूब, मुझा घोट, जेकी भी मुझी दौलत, जेकी भी मुझी मिल्कियत, जेको भी मुझो माल आ, सब तुंजो। मां तुझे दर जी फकीरानी आहियां, मां हथे खाली आहियां, मां गरीब आहियां, सब दौलत तुंजी आ, मूंखे पंहिंजी गरीबी में कबूल फरमा। छा त सोच हुई, छा त मोहब्बत जो मेयार हुई। ऐं जंहिं साल बीबी साईं वफ़ात करे वई न, उन साल खे मदीने वारे साईं नालो ॾिनो आमुल हुज़न, यानी ॾुख वारो साल। अजीब इत्तिफ़ाक़ इहो थियो जो अम्मा साईं उन साल वफ़ात कई ऐं हुज़ूर जन जो परवरिश करण वारो चाचो जनाब अबू तालिब, जेको मौला अली जो वालिद हुयो ऐं हुज़ूर जन जी परवरिश कंदो हुयो, उहो बि उन ई साल वफ़ात करे। साईं जन उन साल जो नालो रखियो आमुल हुज़न, यानी ॾुख वारो साल। जेॾीमहिल अम्मा खदीजा साईं रेलत कई न, त हुज़ूर जे अखियुनि मां लुड़क वहनि, ज़ार ज़ार रोअनि। हिजरत करे मक्के के छॾे मदीने शरीफ आया न, जॾहिं बि खदीजा जी ॻाल्हि थींदी हुई त मुंहिंजे नबी जे अखियुनि में ॻुड़ा अची वेंदा, हुज़ूर रोई पवंदा। हुज़ूर जूं ॿियूं घर वारियूं, अम्मा आयशा सिद्दीक़ा, अम्मा हफ्सा, अम्मा मेमूना, अम्मा सौदा, अम्मा रमला, ॿियूं घर वारियूं हुयूं। औरतुनि में पहाजनि जो थींदो आहे न, फितरी ॻाल्हि आहे। त हिकिड़े ॾींहुं अम्मा आयशा अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, तोखे अल्लाह ताला हेड़ियूं कुआरियूं भलियूं ज़ालूं ॾिनियूं आहिनि, तव्हां उन कुराड़ी खदीजा खे यादि करे रोअंदा आहियो, उनजो नालो वठंदा आहियो त रोअंदा आहियो। साईं फरमाया त ख़बरदार आयशा, मुंहिंजी खदीजा लाइ वधीक लफ़्ज़ न चइजां, खदीजा जहिड़ी मूंखे मिसाल न मिली आहे। जॾहिं मके जा माण्हू मूंखे ईज़ा ईंदा हुआ, ॾुखाईंदा हुया, मूंखे पथर हणंदा हुआ, घटिया लफ़्ज़ ॻाल्हाईंदा हुआ, मां ॾुखारो ईंदो हुउसि त खदीजा मूंखे दिला सां ऐं दिलदारियूं ॾेई मुंहिंजा ॾुख लाहे छॾींदा। बीबीअ पंहिंजे कांधले कोड़े
उड़ाया मुझा सजन आया ओ दूर वनी जने पियड़ा लाया मुझा सजन जेडी सैयदा फातिमतु ज़हरा जी शादी पई थे, निकाह भी थी, न्याणी जो निकाह भी थी। साईं जन के 4 न्याणियूं हुई, मदीने वाले साईं के घणियूं न्याणियूं 4। नंढे में नंढी प्यारी लाडली न्याणी हुई फातिमतु ज़हरा। वडी बीबी ज़ैनब हुई, बीबी उम्मे कलसूम हुई, बीबी रुकैया हुई, बीबी फातिमतु ज़हरा। 4 न्याणियूं। पर हुजूर जिन जो वडो लाड ऐं प्यार ऐं मूं ॾिठो आहे त नंढड़ा बच्चा वधीक वणंदा आहिनि। हालांकि बच्चा सभु प्यारा आहिनि पर नंढड़नि सां वधीक दिलि लॻंदी आहे। जेॾी महिल अम्मा साहिब बीबी फातिमतु ज़हरा जी शादी पई थिए त मदीने जूं सभु औरतूं साईं जे हुजरे पाक में गॾु थियूं, हुजूर जे हवेली में। त नबी जी न्याणी जी अॼु शादी पई थी थिए, पूरे मदीने जूं औरतूं गॾु थियूं। बीबी साईं जी रुख़सती पई थिए त हदीस में अचे तो, सीरत जा किताब लिखनि था त पूरी जिंदगी मदीने वारा साईं एतिरो न रुना जेतिरो फातिमतु ज़हरा जे शादी वारे ॾींहुं रुना। हालांकि हुजूर नरम दिल जा मालिक हुया, पूरी जिंदगी उम्मत जे लाइ रोंदा रहिया, खलवतुनि में जलवतुनि में साईं जन रोंदा रहिया। पर वध में वध जेको जिंदगी पाक में रुना आहिनि उन ॾींहुं जे ॾींहुं पाक न्याणी जी रुख़सती पई थी। हुजूर जन पंहिंजी न्याणी वटि बीठा हुजनि, हज़रत अली घोट बि आयो। ओॾी महिल हिकिड़ी औरत सहाबियाणी चयो, अल्लाह अॼु जे न ख़दीजा हुजे हा पंहिंजी न्याणी खे पाण रुख़सत करे हा। न्याणी जो परण बि आहे त मां जीजल हूंदी आहे, उनखे रुख़सत कंदी आहे, उनखे सिंगारींदी आहे, सवारींदी आहे, मेहंदी लाईंदी, पोतड़ी पाराईंदी, अम्मा पंहिंजे बच्चे पंहिंजी न्याणी खे अम्मा जुदा रुख़सत कंदी आहे। त जेॾी महिल हिकिड़ी असां चयो, अल्लाह अॼु जे ख़दीजा हुजे हा त पंहिंजी न्याणी फातिमा खे रुख़सत करे हा। बस ख़दीजा जो नालो आयो त हुजूर उछ करे नहीं रुला। अल्लाह अल्लाह सैयदा खदीजतुल कुबरा जी याद अची वई ऐं न्याणी जी रुख़सती जो वेलो हुयो। अल्लाह जो रसूल, अल्लाह जो महबूब ज़ार ज़ार रोण लॻा ऐं दुआ जा हथ कयूं, मुंहिंजा मौला मुंहिंजे अलीअ जी पारत थई, मुंहिंजी फातिमा जी पारत थिए, हिननि जा जेकी बच्चा थींदा उन्हनि बच्चनि जी बि तोखे पारत। मुझा दोस्तो, ही उम्मत जे लाइ तालीम हुई त पंहिंजे नंगनि पंहिंजे घर वारियुनि सां कीअं मोहब्बत रखबी आहे, कीअं उन्हनि सां जिंदगी खुशगवार गुज़ारबी आहे। मुझा दोस्तो, अॼु असां निमाज़ी वायूं, दीनदार वायूं, पर पंहिंजे घर जी संभाल न आहे, पंहिंजे ज़ालुनि जी संभाल न आहे। न तेल वठी ॾे, न मेट वठी ॾे, न मुसाग वठी ॾे, न ख़र्च पको ॾे। यार हे तव्हांजे निकाहनि जे कैदनि में वेठियूं आहिनि, तूं हिन जो संभाल न लहंदे त ॿियो केरु संभालंदो? कॾहिं ख़्यालु कयो अथव? हा, जेॾी महिल विढ़ो था, मारियो था, कुटियो था, इहो त गौर कयो त कंहिंजी त न्याणी आहे, या कंहिंजी न्याणी आहे, कंहिंजी घर में पली आहे, लाड कोड सां पली हूंदी। तोखे पंहिंजी न्याणी प्यारी आहे न, पंहिंजी न्याणी तोखे प्यारी आहे न, त इहा जेका घर वारी तुंहिंजी आहे, इहा त कंहिंजी न्याणी हूंदी न, उन पंहिंजे अबाणनि खे त इहा प्यारी हूंदी न। ईद थी अचे त बि ज़ाल खे नथो चढ़े त न वञे, बंदि कयूं वेठो आहे। उम्र बंद रख बियूं न कंहिंजूं न्याणियूं, ओ उम्र बंद रख बियूं न कंहिंजूं न्याणियूं, मिड़ई मौजूं शाहिद अथई
घर धन्याणियूं उम्र बंद रखबियूं न के जो न्याणियूं पंहिंजे घर वारनि जो ख्याल कयो मदीने वाले साईं फरमायो मुंहिंजी उम्मत में सभिनी खां भला माण्हू उहे आहिनि जेके पंहिंजे घर वारियुनि सां भला हलंदा आहिनि पंहिंजे न्याणियुनि सां भला हलंदा आहिनि पंहिंजे भाइरुनि सां भला हलंदा पंहिंजे भेनरुनि सां भला हलंदा भाइरुनि सां भला हलो पंहिंजे भेनरुनि सां भला हलो भाइर वरी बि भाइर आहिनि पर भेनरूं वेचारियूं जेके परणजी वियूं जेसी ताईं अबो जहिड़ो आहे अमड़ जहिड़ी आहे त उनखे आस हूंदी आहे मुंहिंजो अबो मूंखे ईद ते घुराईंदो मुंहिंजी अमड़ मूंखे ईद ते घुराईंदी पर जे अबो बि मरी वियो अमड़ बि गुज़ारे वई तोखे यादि न आहे त का मुंहिंजी भेण बि परदेस में आहे तोखे यादि न आहे त का मुंहिंजी अधी परदेस में नला जेरी महिल ईद ईंदी आहे त उहा वेचारी घर जे कुंड में कीअं घोड़ा ॻाड़ींदी आहे तोखे कहिड़ी मुझा दोस्तों भली अमीरन के घर में हुजे भली बच्चन बारन वारी थी वने भली कुराड़ी थी वने पर पोए भेण के पंजे अब्बे जे अबानन जे घर जी आस हुंदी करे पंजे भेणन जी संभाल करे पंजे न्याणियुनि जी संभाल लो परणाए ॾियो पैसनि ते खपाए ॾियो पुछो ई न त मुंहिंजी न्याणी कहिड़े हाल में चो सल्लल्लाहु अलैहि खैरुकुम लिअज़वाजिही व बनातिही तव्हां में सभिनी खां भलो उहो आहे जेको पंहिंजे घर वारियुनि सां भलो आहे पंहिंजे न्याणियुनि सां भलो न्याणियुनि जी संभाल लहे ईद बरात ॾुख सुख बीमारी बड़ी तप तओ उन्हनि जी संभाल लहे अलाह तोखे गंज ॾिनो आहे बनी जी बटाई करी त पोइ हिकिड़ो माण्हू अन जो अदी जे घर मोकिले छॾींदो उन्हनि जी बि संभाल लहंदो कर पघार मिलई त कॾहिं न कॾहिं पंहिंजे न्याणियुनि जी बि संभाल लहंदो कर पंहिंजे घर वारनि जी हक़ अदायगी सही कर उन्हनि खे ख़र्च पखोए में बख़ीली न कर मदीने वारे साईं फरमायो हिकिड़ो रुपयो यतीम खे ॾी हिकिड़ो रुपयो मस्जिद ठाराई हिकिड़ो रुपयो मुजाहिदनि खे जंग जे रस्ते में ॾी हिकिड़ो रुपयो पंहिंजी ज़ाल पंहिंजे बच्चनि ते ख़र्च करी साईं फरमाइनि था सभिनी खां भलो रुपयो वधीक अजुर वारो रुपयो उहो आहे जेको पंहिंजे ज़ाल ते पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कई या बि ख़ैरात आहे इन जो बजुर आला तू समझी तो तब के फकीर के जा या खैराता मस्जिद ठहराया यो खैराता जुरा न पंजे बच्चन के खाराए ये गिरह ठाए ज़ाल जे वात में विझे न पिन न पिन जो सब हां रात जो मुझा सोना हबीब उठया मदीने वाला साईं उठया रात जो वगड़ो जे साईं जन उठया पानी की खली लड़के पई साईं जन पानी पीतो तो सैयदना इमाम हसन नंढड़ो शहजादो ॾिठई खड़को जो थियो अख पटे ॾिठई त नाना साईं पानी पिया पिया नाना साईं मूंखे भी पानी पियारजो साईं जन पाण पानी भरे बचड़े के पियारियो वरी माण्हू हुसैन उथियो उन पानी तलबियो मुझे सोने हबीब इमाम हुसैन के भी पंजे हथन सां पानी पियारियो
सैयदा थी बाबा साईं भला मुखे प्यार जो अल्लाह जो रसूल अल्लाह जो प्यारो पैगंबर पानी भरे पंजी न्याणी के पान पंजे हथन सां तालीम हुई उम्मत साईं फरमायो त हिन खेमे में असां जेके पंज आहियूं फातिमा हसन हुसैन अली मदीने वारो साईं पान साईं फरमाए पंज जेकी हिन छत जे हेठों अजू गड्डू आयूं जन्नत में भी जेका सब का आला जन्नत जेके जन्नतुल फिरदौस सदबो उन्हें जन्नतुल फिरदौस जे मथा जेको कुब्बो हुंदो उन्हें कुब्बे जी छाव में उन्हें हिकड़ी छत जे हेठा असा पंजई गड्डू हुंदासीं सुभान अल्लाह बेटा त पंजे घर वारन सा सुठो सलूक रखो माइटियूं न छिनो रिश्तेदारियूं न टोड़ियो असाज़तूं कराबतूं न छिनो साईं फरमाए जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो माइटी ईंदी ख़ुदा जे अर्श सां ये लड़की पवंदी अल्लाह जे अर्श सां लड़की पवंदी साईं फरमाइनि था त माइटी रड़कंदी मौला मुंहिंजो दाद कर मूंसां इंसाफ़ कर रब फरमाइंदो ए माइटी जन तोखे गंढियो आ मां रब जे रहमत में गंढजी विया जन तोखा छिनो आ उहे मुंहिंजे रहमत खां छिजी विया माइटियूं न छिनो पुट दुनिया दौलत पैसो रोकड़ धूड़ पियो पाईंदो पिलाट इते पिया हूंदा भाव वरी न मिलंदो अद्धी वरी न ईंदई पैसे दे खातिर अख त पुट छा थो करी की अखियूं खणी पूछियूं थई रिश्ता टोड़ी बिरादरियूं टोड़ी असाज़तूं टोड़ी पैसे जे ला दुनिया जे ला बन्नी जे टुकड़े जे ला मौत आयो त ये सब शयूं धूड़ पियूं पाईंदियूं हथे खाली कफनी अणसिधियल हज़ारे माण्हुनि जा हज़ारे कपड़ा थो ॾिसां पर मूं केतिरा माण्हुनि जा कफन ॾिठा आहिनि हर कपड़े में माण्हुनि खे खीसा आहिनि के अॻियूं के पासनि सां के अंदरूं पर कंहिंजे कफन में मूं खीसो न ॾिठो जो कुझु खणी वञे पैसो ॾोकड़ खणी वञे मूं कपड़ूं खोटींदे ॾिठियूं आहिनि कंहिं कबर में मूं अलमारी कबट न ॾिठो घरनि में अलमारियूं चारा ठाहींदा आहियो दरियूं ठाहींदा आहियो त हिते शयूं रखबियूं हिते पैसा रखबा तिजोड़ियूं रखबियूं कंहिंजी कबर में तिजोड़ी ॾिठव कंहिंजे कबर में अलमारी सेफ ॾिठव हथे खाली पुट हथे खाली बचा वेंदो त हथे खाली हलिया वेंदो 15 शाबान थी अचे न पई मदीने वारे साईं फरमायो त हीअ रात 15 शाबान जी जेका अचे थी इन रात जे अंदर मुंहिंजा एतिरा उम्मती बख्शबा जेतिरा अरब जे कबीले बनू कलब जे बकरियुनि रिढुनि जे पुठियुनि ते वार आहिनि एतिरा मुंहिंजा उम्मती बख्शजी वेंदा पर 3 माण्हुनि खे रब निहारींदो ई न हिकिड़ो उहो माण्हू जेको अल्लाह सां शिरक कंदो रब सां शिरक करण वारो ऐं ॿियो उहो माण्हू जेको अबे अमड़ जी दिलि रंजाईंदो पीउ मां जी दिलि ॾुखाईंदो आहे इन खे रब ॾिसंदो ई न पुट चइबो आहे न अदा तूं वॾे साहब वटि वेह चवंदा ताक़ में पर मूंखे ॾिठई न मूंखे निहारी न चवंदा आहिनि न मूंखे ॾिठई न रब फरमाए थो त इन रात में आम माफ़ी आम बख्शिश हूंदी पर इन माण्हू खे रब निहारींदो ई न जिते अबू अमड़ नारा क्यों वो माण्हू जेके रिश्ता टोड़ींदो आहे माइटियूं छिनंदो आहे असाज़तूं कराबतूं छिनंदो आहे साईं फरमाइनि था बॼणा जेकॾहिं पाण में रुठल आहिनि न जेको अॻ में परचाईंदो अॻु जन्नत में वेंदो अॻ में वञी परचाए भाकुर पाए भाउ खे भाकुर पाए राज़ीनामो करे साईं फरमाइनि था इहो हुन खां अॻु जन्नत में वेंदो
पर बजणा नथा ठहनि टियों थी उन्हनि खे ठाहे टियों थी उन्हनि जो सुलियो कराए उन्हनि जे विच में ठहराव कराए साईं फरमाइनि था इन ठाह करण वारे खे 20 हजनि जो सवाब दफ़्तर में लिखो घणनि हजनि जो 20 हजनि जो सवाब 20 हजनि जो सवाब इन खे मिलंदो जेको ॿिन्ही जे विच में सुलियो कराए इहा राति मल्हाए जो 15 अचे वधी पई इहा राति मल्हाए जो इबादत सां तव्हांखे दावत ॾियां थो फ़क़ीरनि जी दुआ में शरीक 15 शबान दरगाह दिलबराबाद मोरे में अचजो पर साल में घुसी वई कोरोना जे करे अलाह कंदो कोरोना जूं पाड़ूं पटिजी वेंदियूं इहा राति ते फ़क़ीरनि सां गॾिजी मल्हाइजो अलाह करीम तव्हां असां सभिनी खे मदीने वारे साईं जी शफ़ाअत नसीब कंदो अलाह कंदो जन्नत में गॾिजी हलंदा अलैना इल्लल बलाग पूरा 4:30 थिया आहिनि ज़बान में मां कमी न कंदो हाणे निकाह पढ़ंदासीं ऐं पोइ इंशाअल्लाह वरी लंगर थी वाह सुणो अब शायद अचो केर पुछो छा पुछो छा जी तूं शायद नहीं छोकिरी जो नालो छा आहे मुसम्मात फातिमा न्याणी यूनुस जी शरह मोहम्मदी मुताबिक हक मार छा ॾींदे सोन जो सेट घणे जो आहे ₹1 लाख हाणे ॾींदे या उधर कंदे हींअर ॾींदो ₹1 लाख हक मार जी एवज़ मुसम्मात फातिमा न्याणी यूनुस जी शरह मोहम्मदी मुताबिक हिननि शाहिदनि जे साम्हूं तो ज़ाल करे क़बूल कई कस कड़ी लगे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله قال النبي صلى الله عليه وسلم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون واعتصموا بحبل الله جميعا ولا تفرقوا واذكروا نعمة الله عليكم إذ كنتم أعداء فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا وكنتم على شفا حفرة من النار فأنقذكم منها كذلك يبين الله لكم آياته لعلكم تهتدون صدق الله مولانا العلي العظيم اللهم صل وسلم وعلى آله وصحبه أجمعين اللهم اغفر لنا ولسائر المسلمين اللهم أعطنا ولا تحرمنا اللهم أكرمنا ولا تهنا اللهم انصرنا ولا تنصر علينا يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم اللهم يا أرحم الراحمين ارحمها لنا اللهم لا تدع لنا من مقامنا هذا ذنبا إلا غفرته ولا هما إلا فرجته
वला करबन इल्ला नफस्ता वला मुब्तलन इल्ला आफैता वला असीरन इल्ला यस्सरता वला ऐबन इल्ला सतरता वला हाजतन मिन हवाइज दुनिया वल आखिरह हिय लक रिदा व लना फीहा सलाह इल्ला कदैतहा व यस्सरतहा या अरहमर राहिमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। या अल्लाह इन घोट के कुंवार के शादी आबाद रखे, इनकी जिंदगी खुशगवार बनाए। ये मुझा मौला इनके साले औलाद अता कर, घोट जे अब्बे अमड़ के भी शादी आबाद रखे। ये मुझा मौला हिन शादी में जेकी भी शरीक थिया मौला सभिनी जे मन जो मुरादूं पूरियों कर, जेकी छड़ा है उनके फर्मा बरदार जालू ने, जेके रे औलाद है उनके साले औलाद ने, जनते न्याणिन जा पुटन जा बार हैं मौला उनके सुठा घर वर सुठा रिश्ता नसीब कर। ये मुझा मौला जेकी भी दिल में उम्मीदू खणी आया है मौला उनके शाद आबाद रखे। जेके असांजे हिन खुशी में शरीक थिया आहिनि मुंहिंजा करीम रब पंहिंजी ज़ात अहदियत जे सदके हिननि सभिनी खे ज़िंदगी जूं ख़ुशियूं नसीब करे। मुंहिंजा मौला हिन सॼी ॼञ खे हमेशह जूं ख़ुशियूं नसीब कजां, दुनिया जूं ख़ुशियूं आख़िरत जूं ख़ुशियूं नसीब कजां। करीम रब असांजा हथड़ा ख़ाली न मोटा, पंहिंजे हबीब जे सदके मेहर नज़र फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या